ओम साईं राम। गुल पंजाऊं। काका साहिब दीक्षित, टेम्बे स्वामी ऐं बालाराम धुरंधर जी कथा। इहा ॻाल्हि प्रसिद्ध आहे त गुरूअ जी कृपा खां सवाइ ॿियनि केतिरनि साधनाउनि करण सां आध्यात्मिक लक्ष्य जी प्राप्ति कीन थी सघंदी। सतगुरू मिलिया त चंदन जे वण वांगुरु गरमाइश ॾेई छिके वठंदा आहिनि, या बादलनि जी वर्खा वांगुरु शीतलता ऐं आनंद पहुचाईंदा आहिनि, या बसंत रुत में टिड़ियल गुलनि वांगुरु सुगंध फैलाए छॾींदा आहिनि। श्री हरि सीताराम नालो काका साहिब दीक्षित 1864 में बड़नगर में नागर ब्राह्मण कुल में पैदा थियो हो ऐं ॿारहणी सिख्या खंडवा ऐं हिंगन घाट में वरिताई। उनखां पोइ नागपुर में मैट्रिक पास करे बम्बई जे विल्सन ऐं एल्फिस्टन कॉलेज मां BA पास करे 1883 में LLB ऐं सॉलिसिटर जा इम्तिहान पास करे मेसर्स लिटिल एंड कंपनी जी सरकारी सॉलिसिटर कंपनी में कमु शुरू कयईं ऐं कुझु वक़्त बैदि पंहिंजी सॉलिसिटर फर्म चालू कयईं। 1909 ताईं हिन जे कन ते बाबाजिन जी कीर्ति कान पई, पर पोइ जल्दी ई बाबाजिन जो परम भक्त बणिजी पियो। जॾहिं लोनावाला में रहियल हो तॾहिं ओचितो संदसि मुलाक़ात पुराणे दोस्त नाना साहिब चंदोरकर सां थी, जिते ॿई पाण में बातचीत ऐं हेॾां होॾां जी चर्चा करण में वक़्तु गुज़ारींदा हुआ। काका साहिब खेसि ॿुधायो त जॾहिं मां लंडन में हुउसि तॾहिं हिकिड़ी ट्रेन में चढ़ंदे मुंहिंजो पेरु खिसकी वियो ऐं चङी ज़रब रसियमि। उते ई घणाई इलाज कयमि, पर को लाभ कोन थियो। नाना साहिब तंहिं ते चयसि, जेकॾहिं तूं पेर जी मंडकाइण ऐं कष्ट दूरि करण थो चाहीं त तूं मुंहिंजे गुरू साईं बाबा जे शरण में वञी पओ। मुंहिंजे गुरू जो चवणु आहे त मां पंहिंजनि भक्तनि खे सतनि समुंडनि जी दूरी तां ईअं खिचे सघंदुसि जीअं ॾोरी में ॿधल बुलबुल हथ ते पाणी खिचजी ईंदी आहे। पर यादि रखिजे, जेसिताईं तो में उन लाइ सची छिक पैदा न थींदी तेसिताईं हू तोखे पाण न छिकींदा ऐं न की तोखे संदन दर्शन प्राप्त थींदो। काका साहिब खे इहे ॻाल्हियूं ॿुधी मन में प्रसन्नता थी ऐं चयईं त मां शिरडी में वञी पंहिंजे शारीरिक पंगलाइण लाहिण जे बदिरां मन जी चंचलता खे पिंगले बनाइण जी प्रार्थना कंदुसि ऐं मन जे पिंगले थियण खां पोइ परम आनंद जी प्राप्ति कंदुसि। थोरनि ॾींहंनि खां पोइ बम्बई विधानसभा जे चूंडनि में वोटुनि हथु करण जे संबंध में काका साहिब अहमदनगर में वियो ऐं सरकार मुरीकर वटि वञी रहियो। बाला साहिब मरीकर जो कोपरगांव जो ममलदार हो ऐं सरदार मरीकर जो पुटु हो, उहो पिणु घोड़नि जी नमाव ॾिसण लाइ अहमदनगर आयो हो। पीउ ऐं पुटु ॿई वीचार करे रहिया हुआ त चूंडियूं समाप्त थियण बैदि काका साहिब खे शिरडी में कहिड़े हथीके माण्हू हथां मोकिलिजे त हेॾां बाबाजिन अलॻि काका साहिब खे पाण वटि घुराइण जो प्रबंध कयो। ओचितो भगत श्यामा खे तार आई त तुंहिंजी ससु जी हालति निहायत गंभीर आहे, तंहिं करे संदसि मुंहुं ॾिसण लाइ मोटींदड़ गाॾी में रवानो थी अहमदनगर पहुची वञ। बाबाजिन जी आज्ञा हासिलु करे श्यामा अहमदनगर अची पहुतो ऐं पंहिंजी ससु जी हालति सुधरियल ॾिठई। घोड़नि जे निमाह ते वेंदे नाना साहिब पालसे ऐं आपा साहिब गदरी जी नज़र ओचितो वञी श्यामा भक्त ते पई ऐं हिन सां गॾिजी मीरकर जे घर विया। काका साहिब सां संदसि वाक़फ़त कराई ऐं खेसि चयऊं त हिन खे पाण सां शिरडी वठी वञ। इहा ख़बर काका साहिब दीक्षित ऐं मीरकर खे बि ॾिनऊं। शाम जो भगत श्यामा वरी आयो ऐं फ़ैसिलो कयो वियो त राति जो 10 बजे ट्रेन रस्ते कोपरगांव रवानो थिबो। उन ते बाला साहिब मीरकर बाबाजिन जे वॾे चित्र फोटे तां पर्दो हटाए काका साहिब खे दर्शन करायो त काका साहिब अजब में पइजी वियो ऐं दिलि में चवणु लॻो त जंहिं संत जो दर्शन करण लाइ मां शिरडी वञी रहियो आहियां सो त इन चित्र जे रूप में मुंहिंजी आज्ञा करे रहियो आहे। ऐं यकदमि बाबाजिन जे चित्र खे ख़ूब वंदना करणु लॻो। इहो चित्र भगत मेघा जो हो, जो फ्रेम चाढ़ण लाइ मीरकर वटि मोकिलियो वियो हो ऐं हिन जो
फ़ैसिलो कयो त शीशे चाढ़ण बैदि इहो चित्र काका साहिब दीक्षित ऐं भगत श्यामा सां हथां शिरडी मोकिले ॾिबो। राति जो 10 बजे खां वठी ई स्टेशन ते पहुची सेकेंड क्लास जी टिकट वरितऊं। जॾहिं ट्रेन स्टेशन ते आई त सॼो गाॾो माण्हुनि सां सथियो पियो हो ऐं तिर जेतिरी बि जाइ कोन हुई। नसीबनि सां ट्रेन जो गार्ड काका साहिब दीक्षित जो वाक़ुफ़ु थियो ऐं हिन चङी मुड़सीअ सां हिन ॿिन्ही खे फर्स्ट क्लास जे गाॾी में विहारियो ऐं ॿई सवलाईअ सां मुसाफ़िरी तइ करे कोपरगांव स्टेशन ते लही पिया। स्टेशन ते नाना साहिब चंदोकर खे ॾिसी ॿई ख़ुशि थिया ऐं हिन सां गॾिजी मस्जिद में बाबा जी जो दर्शन कयूं। बाबा जिन वरी चयो त मां गच वक़्त खां तुंहिंजो इंतज़ारु करे रहियो हुउसि ऐं शामा खे पिणु मूं ई तोखे हिते पटी चढ़ण लाइ अहमदनगर में मोकिलियो हो। मतिलबु त काका साहिब खे बाबा जिन ई पाण वटि छिके घुरायो ऐं हू केतिरा साल शिरडी में बाबा जिन जे संगत में रहियो। पोइ वरी शिरडी में हिकु वाड़ो ठारायईं जंहिंमें हमेशह लाइ उते अची रहियो। बाबा जिन बि काका साहिब खे दिलासो ॾिनो त असां ख़ुदि तोखे विमान ते चाढ़े पहुचाईंदासीं, जो 1926 साल जे 5 जुलाई ते सचो थियो। यानी 5 जुलाई ते भगत हिमातपन सां गॾु काका साहिब बि ट्रेन में मुसाफ़िरी करे रहियो हो ऐं ॿई बाबा जिन जो वार्ताऊं कंदा रहिया ऐं वार्तालाप में एतिरो त मगन थी विया जो संदसि ॻिची वञी हिमातपन जे कुल्हे ते लॻी ऐं संदसि प्राण पखेड़ू परवास करे हलिया विया। हिकु भेरे श्री विश्वानंद सरस्वती, जो श्री तेम्बे जे नाले सां मशहूरु आहे, गोदावरी नदी जे किनारे ते राजमुंद्री में अची डेरो कयो। हू भॻवान दत्तात्रेय जो पको कर्मकांडी ज्ञानी ऐं योगी भक्त हो। हैदराबाद ॾखण जे नांदेड़ जो हिकु वकील पंहिंजनि मित्रनि समेत श्री तेम्बे स्वामी सां मुलाक़ात करणु आयो ऐं वार्तालाप कंदे उते साईं बाबा जी ॻाल्हि अची निकिती। बाबा जिन जो नालो ॿुधी श्री तेम्बे ॿई हथ जोड़े नमस्कार कयो ऐं वकील खे हिकु श्रीफल ॾेई चयईं त तूं मुंहिंजे भाउ श्री साईं बाबा खे मुंहिंजा प्रणाम ॾेई चइजे त मूंखे विसारीनि न ऐं कृपा दृष्टि कंदा रहनि। हिन ईअं छो चयो? रवाजी तरह हिकिड़ा स्वामी ॿियनि स्वामी खे नमस्कार कीन कंदा आहिनि, पर मां ख़ासि तौरु भाउ साईं बाबा खे प्रणाम करियां थो। वकील पंडलिक राव श्रीफल वठी श्री तेम्बे खे चयो त मां अव्हां जो फल प्रणाम ऐं पैगाम साईं बाबा खे ज़रूरु पहुचाईंदुसि। श्री तेम्बे साईं बाबा लाइ भाउ लफ़्ज़ इन करे कथा ॿाधो जो साईं बाबा श्री तेम्बे वांगुरु धूणी दुखाए विहण जो पको कर्मकांडी हो। हिकु महीने खां पोइ वकील पंडलिक राव ॿियनि मित्रनि सां शिरडी रवानो थियो ऐं जॾहिं मनमाड में पहुतो तॾहिं उञ लॻसि त हू नल मां पाणी पीअण लाइ वियो, पर ख़ाली पेट सां पीअण जो मिलियल सबक़ु यादि करे चेवड़ा कढी खाधईं जो मिर्चनि करे खेसि तिखा लॻा। हिकु दोस्त खेसि नारेल भुञी चेवड़े में मिलाए ॾिनुसि त तिखाइण लही वियसि ऐं सवादी थियण करे खाई वियो। लेकिन जेको नारेल भङो वियो सो उहो ई श्रीफल नारेल हो जो श्री तेम्बे पंडित राव वकील खे साईं बाबा खे ॾियण लाइ ॾिनो हो, पर खेसि उन वक़्तु यादि कीन पियो। जॾहिं शिरडी जे वेझो आयो तॾहिं यादि पियुसि ऐं ॾाढो ॾुखु थियुसि त ॾिनल अमानत में ख़यानत कई अथऊं। उन ई अरमान विचां ॾकंदो ॾकंदो साईं बाबा जे दर्शन करण लाइ आयो। हेॾां बाबा जिन खे तंदु बिना तार रस्ते नारेल जी ख़बर मिली वई ऐं वकील पंडित राव खे चयऊं त मुंहिंजे भाउ जो ॾिनल शइ मूंखे ॾे। वॾी वकील हिकदमि बाबा जिन जे चरण पकड़े पंहिंजो गुनाह क़बूल कयो ऐं माफ़ी घुरी चयो त मां हुन नारेल बदिरां ॿियो आणे थो ॾियांव। मगर बाबा जिन इनकार करे चयो त श्री तेम्बे जो ॾिनल नारेल सां रवाजी नारेल जी भेंट थी कान सघंदी, पर हाणे तूं चिंता न कर, छो त मुंहिंजी इच्छा मूजिबि उहो नारेल तोखे ॾिनो वियो हो जो तो वाट ते टोड़े खाधो। कंहिं बि श्रेष्ठ या ख़राबु कर्म करण वक़्तु पाण खे कर्ता यानी कंदड़ न सम्झी अभिमान ऐं अहंकार बिना जेको बि कर्म कंदा रहंदा तव्हांजी दुर्गति थियण बदिरां परम गति थींदी रहंदी। कहिड़ो न सुंदर ऐं श्रेष्ठ उपदेश आहे। सांताक्रूज़ बम्बई जे पठारी प्रभु जातीअ जे श्री बालाराम धुरंधर बम्बई जे हाई कोर्ट जो एडवोकेट हो ऐं कंहिं वक़्तु सरकारी लॉ स्कूल जो प्रिंसिपल पिणु हो। हिन जो सॼो कुटुंब सात्विक ऐं धार्मिक ख़्यालनि जो हो
श्री बालाराम पंहिंजे जातीअ जी योग शेवा करण लाइ हिकु पुस्तक पधिराई कई हुई। रिटायर करण खां पोइ हिन सॼो ध्यानु आध्यात्मिक ऐं धार्मिक ॻाल्हियुनि ते ॾेई गीता जूं टिकियाऊं, ज्ञानेश्वरी ऐं ॿियनि धर्मी पुस्तकनि जो अभ्यास कयो। हू पंढरपुर जे भॻवानु विठोबा जो परम भक्त हो। साल 1912 में खेसि साईं बाबा जे दर्शन जो लाभ मिलियो, पर तंहिंखां 6 महीना अॻे संदसि ॿिनि भाउरनि बाबुलराव ऐं वामनराव शिरडी में अची साईं बाबा जो दर्शन कयो ऐं उतां मोटी घर में अची पंहिंजे भाउ बालाराम ऐं सॼे कुटुंब खे पंहिंजा मधुर आज़मूदा ॿुधायूं। जे ॿुधी सभिनी फ़ैसिलो कयो त असां साईं बाबा जो दर्शन करणु वेंदासीं। हेॾां शिरडी में पहुचण खां अॻे बाबा जिन साफ़ लफ़्ज़नि में चयो त अॼु मुंहिंजा घणा दरबारी गुण अची रहिया आहिनि। इहे लफ़्ज़ जॾहिं बालाराम जी टोली जे कननि ते पिया त उहे हैरान थी विया, छो त हिननि उन यात्रा जे बारे में को बि इतला अॻुवाट कंहिंखे कोन ॾिनो हो। पर सभई बाबा जिन खे प्रणाम करे अची वेठा त बाबा जिन पाण वार्तालाप शुरू करे चयो त ही मुंहिंजा दरबारी गुण आहिनि, जिन जे बारे में मूं अव्हांखे हिननि जे अचण खां अॻे ॿुधाए छॾियो आहे। पोइ दुरंदर भाउरनि खे चयूं त मुंहिंजी ऐं अव्हां जी 60 सालनि खां झूनी वाक़फ़ियत आहे। टेई भाउर नम्रता सां हथ जोड़े बाबा जिन जे मुंहं में निहारण लॻा। संदन अखियुनि मां ॻोढ़ा भरिजी आया, वार खड़ा थी बीठनि ऐं कंठ रुकिजी वियुनि, पर दिलि में ॾाढी प्रसन्नता थियनि। पोइ मोकिलाए पंहिंजे जाइ ते भोजन खाई थोरो आराम करे वरी मस्जिद में अची बाबा जिन जा चरण दॿाइण ऐं ॿेरूं ॾियण लॻा। बाबा जिन चिलम पी रहिया हुआ ऐं बालाराम खे चिलम ॾेई चयऊं त हिकु फूक लॻाए। जेतोणीकि बालाराम हयातीअ में तमाकु कीन चुकियो हो त बि आज्ञा पाए ॾाढी कठिनाईअ सां हिकु फूक लॻाए वरी आदर सां चिलम मोकिलाए बाबा जिन खे वापसि ॾिनई। पर अजब इहो थियो जो जेको दम जो रोॻो खेसि 4 सालनि खां हो, सो हिकु फूक लॻाइण सां सफ़ा ग़ाइबु थी वियुसि ऐं शिरडी में वरी कॾहिं बि कोन थियुसि। वरी 6 सालनि खां पोइ हिकु ॾींहुं दम जो दौरो शुरू थियुसि ऐं उन ॾींहुं बाबा जिन महासमाधि वरिती। इहो ॾींहुं शुक्रवार जो हो ऐं खेसि चावड़ी उत्सव ॾिसण जो पिणु मौक़ो मिलियो। आरती खां पोइ बालाराम खे चावड़ीअ में बाबा जिन जो मुंहुं हिकदमि भॻवानु पांडुरंग जहिड़ो लॻो। ॿिए ॾींहुं पिणु काकड़ आरती जे वक़्तु बाबा जिन जे मुखमंडल में भॻवानु पांडुरंग जो दर्शन कयईं। श्री बालाराम दुरंदर महाराष्ट्र जे हिकु महान संत तुकाराम जी जीवन चरित्र पिणु लिखियो आहे, पर अरमान इहो आहे जो संदसि मृत्यु ताईं उहो किताबु छपिजी ज़ाहिर कीन थियो। संदसि माइटनि 1927 में इहो पुस्तक छपाए पधिरो कयो, जंहिंजे प्रारंभ में बालाराम जी जीवनी ऐं संदसि शिरडी जी यात्रा जो पूरो वर्णन ॾिनल आहे। ओम साईं राम। गुल 50 पूरो थियो।